नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। कराची में बिजली जे अण ऐलाने लोड शेडिंग तवानाई वारे वज़ीर खे कावड़ाए विधो। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख के इलेक्ट्रिक जे ऑफिसरनि खे ऑफिस में तलब करे सख़्त नाराज़गी जो इज़हार कयो। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो त के इलेक्ट्रिक जा ऑफिसर पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे अवाम खे रिलीफ ॾियण लाइ क़दम खणनि। बिजली जी लोड शेडिंग सां न रुगो माण्हुनि जूं निंडूं हराम थी वियूं आहिनि, पर शहर में अमन अमान जा मसइला पिणु पैदा थी रहिया आहिनि। यह अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची में बिजली जी अण ऐलाने लोड शेडिंग तवानाई वारे वज़ीर खे कावड़ाए विधो आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख के इलेक्ट्रिक जे ऑफिसरनि खे ऑफिस तलब करे वरितो। ऑफिस तलब करे सख़्त नाराज़गीअ जो इज़हार कयो। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो त के इलेक्ट्रिक जा ऑफिसर पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे अवाम खे रिलीफ ॾियण लाइ क़दम खणनि। अपडेट मालूम कंदासीं। कराची जो रिपोर्टर इमदाद सुमरा असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। इमदाद, आगाह कजो इन हवाले सां। जी बिल्कुल, कराची के केतरनि इलाइक़नि में केतरनि ॾींहंनि खां बदतरीन लोड शेडिंग खिलाफ़ सूबाई वज़ीर तवानाई जेको आहे मशरजी पियो आहे। जॾहिं त के इलेक्ट्रिक जे अमलदारनि खे अॼु जेको आहे तलब करे वरितो। जॾहिं त सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख अॼु के इलेक्ट्रिक अमलदारनि खे घुराए वरितो। जॾहिं त सूबाई वज़ीर जो इहो चवणु हुयो त के इलेक्ट्रिक अमलो जेको आहे उहो पंहिंजो क़िबलो दुरुस्त कनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल ॾींहुं लियारी वासियुनि जेको आहे माड़ीपुर रोड ते धरणो हयो, जंहिंखां पोइ हिकु औरत जेका आहे उते फौत थी, जंहिंखां पोइ सिंध सरकार सख़्ती सां नोटिस वठंदे अॼु जेको आहे के इलेक्ट्रिक अमलदारनि खे तलब करे वरितो। सूबाई वज़ीर जेको आहे के इलेक्ट्रिक अमलदारनि सां पिणु गॾिजाणी कई। उन दौरान सूबाई वज़ीर जेको आहे के इलेक्ट्रिक अमलदारनि खे हिदायत कई त सूबे में जेको आहे हिन वक़्तु कराची में जेको आहे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बदतरीन लोड शेडिंग जो ख़ात्मो कयो वञे। जंहिं ते के इलेक्ट्रिक अमलदारनि यकीन ॾियारी कराई त सुभाणे खां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लोड शेडिंग जेका उहा मामूल मौजूदु उहा घटि कई वेंदी। जॾहिं त उन्हनि जो इहो चवणु हुयो त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॾींहं जो लोड शेडिंग कई वेंदी, लेकिन राति जो लोड शेडिंग जेका आहे उहा कई वेंदी। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख साफ़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्तु जेको आहे के इलेक्ट्रिक खे जेका फिराइमी गैस जी फिराइमी जेका आहे उहा बि जेको आहे कई थी वञे ऐं 2 ॾींहंनि खां पोइ जेका गैस जी फिराइमी मुकमिल कई वेंदी। ऐं कई अमलदारनि खे हिदायत की कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बदतरीन लोड शेडिंग ख़त्म की वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी इमदाद सुमरा तफ़सील ॾिनो।